अॼु जी हीअ कहाणी उन्हनि दोस्तनि जे नाम जेके ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में हरू भरू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, जेके ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में पंहिंजे पाण खे वॾो साबित ॾेखारण जे लाइ वॾियूं वॾियूं खणी ईंदा आहिनि, मगर एक्चुअल में इहे नाहे हूंदो ऐं असांखे वक़्त से वक़्तु उन्हनि जी ख़बर पइजी वेंदी आहे त हिन जी हीअ तबियत आहे, हिन जी ॿुधी अणॿुधी करे जान छॾाइणी आहे। ऐं कोई भले उहो अकेलो सची ॻाल्हाईंदो हुजे, मगर असां उनजी आदतुनि जे करे पंहिंजो माइंड सेट उहो करे छॾींदा आहियूं त हीउ कूड़ो आहे। सो अॼु जी कहाणी बि इन सेम ई सिचुएशन सां रिलेटेड आहे। सो पहिरियां ॾिसूं था कहाणी ते नज़र, पोइ वधीक होशियारु आहियो। हिकु ॻोठो हुन में हिकु धनार रहंदो हो, जंहिंजी हिकिड़ी आदत हूंदी हुई त माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए ॾाढी ख़ुशी महसूसु कंदो हो। हुनखे रस्ते में जेको बि मिलंदो हो त कंहिंखे चवंदो हो तुंहिंजे घर में जाकाई कान अथई, तुंहिंजे घर खे बाहि लॻी वई अथई, तुंहिंजा ॿाहिरि वेड़ी पिया अथई, XYZ जेको बि थियो। माण्हू हुनजी ॻाल्हि ते यकीन करे हुन जाइंट ते बीठा हुआ ऐं ॾिसंदा हुआ त हुते कुझु बि कोन हो। तो चवंदा आहिनि त देर आहे मगर अंधेर न आहे। चोरी हीअं जो हिकु ॾींहुं हो झंग में बतियूं चाढ़े रहियो हो त ॾिसे त हिकु शींहुं आहे जंहिंजी नज़र हुनजी ॿकरे ते आहे। उहो सभु कुझु ॾिसी परेशान थी वियो ऐं भॼंदो ॻोठ वारे ॾे वियो। ॻोठ वारे ॾे वियो, ॻोठ वारे खे चवणु लॻो त यार हलो मुंहिंजी मदद कयो, शींहुं आयो आहे, मुंहिंजी ॿकरे खे खाई रहियो आहे। ॻोठ वारनि हिनजी ॻाल्हि खे ॿुधी करे छॾियो ऐं हू लॻातार वरी करे चवणु लॻो त यार मुंहिंजी मदद कयो, ऐं हुनजी आदत जे करे, हुनजे किरदार जे करे हुनजी कंहिं बि न ॿुधी ऐं शींहुं पंहिंजो कमु करे हलियो वियो। सो संगत, स्टोरी त नंढी आहे मगर लेसन हिन में काफ़ी वॾो आहे। ॾिसो, अगरि अव्हां या असां में या कंहिं ॿिए में अगरि का अहिड़ी आदत आहे त यार महिरबानी करे इहा आदत पाण मां कढी छॾे, किथे वरी धनाड़ वारो कमु हिने में न थिए। सो अगरि मुंहिंजो पैगाम तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे दोस्तनि सां गॾु शेयर करे छॾींदो ऐं महिरबानी।